अस्सलाम वालेकुम। कल्याण टीवी तरफ़ां तव्हांखे भलीकार चऊं था। असां वटि मौजूदु आहियूं सिंध म्यूज़ियम हैदराबाद में, जिते सुगड़ कॉन्फ्रेंस जो इनेकाद कयो वियो आहे सक़ाफ़ती खाते पारां। अचो त ॿुधूं था हिते जे लोक फ़नकारनि खे, हिते जे अदीब हिते जेका आयल आहिनि उन्हनि खे ॿुधूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। सुगड़नि खे ॿुधंदासीं त हीउ कल्चर केतिरो पुराणो आहे असांजे सिंध जो, ऐं हीअ कॉन्फ्रेंस जो मक़सदु छा आहे। कॉन्फ्रेंस जे नाले सां सुगड़ लोक अदब जे हवाले सां आहे। लोक अदब असांजो उहो जेके असांजो ऐं ईअं सम्झो त माउ जी पहिरीं थञ जो पहिरियों हिकिड़ो कूहो आहे। नंढे हूंदे खां वठी वायूं लोलियूं ॻीच सुगड़ कचरियूं ॿुधंदा पिया अचूं, उनजो ई पार्ट आहे। हर साल थींदो आहे, हिन साल ख़ासि कोई रखियो वियो आहे? न, हर साल थींदो रहंदो आहे। हर साल त हिन साल त घटि ई थियो आहे। गुज़िरियल साल त असां कल्चर डिपार्टमेंट पारां सिदा शाह जी हिदायतुनि ते बदीन में, हैदराबाद में, जामशोरे में, लाड़काणे में, खेरपुर में, सखर में ही सुगड़ कचरी मुनक़िद कई जितां ॾाढो माण्हुनि जो रिस्पॉन्स आयो। यकीनन असांजो लोक अदब लोकायती लात ॾाप जी ॾात जेका हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे फ़न ऐं फ़िक्र सां लाॻापियल आहे। अॼु असां वटि ईअं चवंदुसि त केटी बंदर खां कश्मीर ताईं, कराची खां कारूं जहर ताईं जा तमामु मरूफ़ मशहूरु ॾातणी बलोर सुगड़ लतीफ़ साईंअ जे रिसाले जा पारखू ऐं लोक अदब जूं लातियूं लिखण वारा साहिब किताब सुगड़ आया आहिनि, जेके पंहिंजो मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं जिन में हुनुर, पहाका, पिरोलियूं, लोक गीत ऐं मुख़्तलिफ़ जेके लोक अदब जूं सिन्फ़ूं आहिनि, सिंगार वग़ैरह उहे पेश पिया कनि। असल में जेको लोक अदब हूंदो आहे, कंहिं बि ॿोली जो लोक अदब उन ॿोली जी क़दामत जो अंदाज़ो उन मां लॻाए सघिजे थो। ऐं हीअ जेके चहिरा आहिनि, इन्हनि जो आउटलुक ॾिसो, इन्हनि जी शाइरी ॾिसो, इहो सॼो सिंध जो हक़ीक़ी रंग आहे, जेको ओरिजिनल असलो को सिंध जो असलो को ही रंग आहे। बाक़ी जेका जदीद शाइरी आहे उहो उनजो पंहिंजो हिकिड़ो मयार आहे, उनजी पंहिंजी हिकिड़ी हैसियत आहे। पर हीउ जेको लोक अदब आहे, इन में असांजी ॿोली तमामु घणी माना रिच नज़र थी अचे। उन खां पोइ ॿोली जो जेको ख़ज़ानो उन सुगड़नि वटि आहे, उहो कंहिं वटि आम माण्हू वटि बि न आहे। असल में छा आहे, जो असां वटि जेको जदीद दौर में असां जेके जदीद जेके ज़रिया आया आहिनि, मीडिया जा ज़रिया अबलाग आहिनि, जेके सभु असां माण्हुनि पंहिंजे असल खे विसारे छॾियो आहे। छाकाणि जो मीडिया जो छा किरदारु आहिनि? सिंधी मीडिया जो हिन हवाले सां सिंधी मीडिया खे ज़रूरु सोचणु घुरिजे। असां माना फिलर तौरु बसि कॾहिं हिकिड़ी कचहरी जा प्रोग्राम अहिड़ा टाइप जा कंदा आहियूं, पर असां पंहिंजे अदब खे, पंहिंजे लोक अदब खे विसारे छॾियो आहे। सिंधी मीडिया खे इन हवाले सां तमामु घणो सोचणु घुरिजे, ज़रूरु सोचणु घुरिजे। हीअ माण्हू जेके आहिनि सुगड़ आहिनि, उन्हनि जा प्रोफाइल्स ठहिनि, इन जी शाइरी रिकॉर्ड थिए ऐं इन्हनि खे लाइब्रेरीज़ में रखियो वञे। ऐं उन खां पोइ अॼुकल्ह यूट्यूब ऐं ॿिया जेके सोशल मीडिया जा मीडियम्स आहिनि, उन्हनि ते माना हिननि खे माण्हुनि सां रोशनाइज़ कराइजे। असल में हीअ असांजो चहिरो आहे। सभ खां पहिरीं त कल्चर डिपार्टमेंट खे शानदार सुगड़ कॉन्फ्रेंस कराइण ते उनखे मुबारक हुजे। ऐं सच पुछो त सुगड़ ई आहिनि जेके असांजे ॿोलीअ जा रखवाला आहिनि, अदब जा, ॾहाप जा, सक़ाफ़त जा, हिननि जा कई रंग आहिनि। ऐं हे न सिर्फ़ु हिते पर सॼी सिंध में, उत्तर हुजे, लाड़ हुजे, थर हुजे, काछो हुजे, जबल हुजे, तव्हांखे सिंध जे चपे चपे ते सुगड़ मिलंदा। ऐं उहे हमेशह यानी कि क्रिएटिव आहिनि। हमेशह हो का शइ ॿोलीअ लाइ घड़ींदा रहनि था, पेश कंदा रहनि था। मौक़ा मिलनि न मिलनि, पर हो ॻोठनि में, ओताकुनि में, राज्यनि में, शादियुनि में पंहिंजे फ़न जो, पंहिंजे आर्ट जो मुज़ाहिरो कंदा रहनि था। तंहिं करे आउं सम्झां थो त इन्हनि खे वधि खां वधि प्रोमोट कजे। इहे ई असांजी ॿोली खे बचाए सघनि था। कल्याण टीवी वारनि जी ऐं सिंध सक़ाफ़त हुकूमत खाते जी जिन ही लोक अदब कॉन्फ्रेंस सुगड़ कॉन्फ्रेंस को ठाही, नौजवान नस्ल खे हीअ तमामु लाभायती हासिलु आहे। ऐं इन सुगड़नि जे ॿोलीअ मां हुननि खे वॾो फैज़ मिलंदो। अॼु बि जेके एमफिल ऐं PhD जूं डिग्रियूं जिन बि हासिलु कयूं आहिनि, यूनिवर्सिटियुनि में हिन वक़्तु डायरेक्टर बणिया वेठा आहिनि, चेयर जा डायरेक्टर बणिया वेठा आहिनि, उहे सुगड़नि मां ई उन्हनि डिग्रियूं वरितियूं आहिनि। भिटाई जे बैतनि खे सम्झण में किरदारु जेको आहे, उहो सुगड़ जो वॾो किरदारु आहे। अच्छा साईं, नौजवान खे सुगड़ जी माना ई कोन्हे ख़बर, उहो थोरो ॿुधायो। सुगड़ माना नौजवान नस्ल खे ख़बर आहे त सुगड़ आहे सुठो घड़ींदड़, सुठो घाड़ींदड़, लफ़्ज़नि खे सेबताईअ में आणींदड़ ऐं सेबतो सुठो। रुगो सुगड़ ईअं न आहे त बैत पढ़ण सां। सुगड़ जी माना आहे हुनजी रफ़्तार, हुनजी गुफ़्तार, हुनजी दिस्तार। हिकु गुफ़्तार जो सुठो हुजे,
रफ़्तार हुनजी हुजे, ॿी दस्तार हुजे हुनजी, उहो आहे सुघड़। सुघड़ सो घड़ींदड़, माना सुठो घड़ींदड़।